मियां चवन पिया त कलोड़ा पीसिजी विया ॾिसी हड़ई माण्हू हीसिजी विया बस कोन हलियन को विसामिजी विया थियनि हमला सभु बेकार मियां ॾिनियूं सोभूं रब सतार मियां हीअ बि कम जी ॿुध गुफ़्तार डिसंबर चौथी अरबा वार क़ौम खां हीरो थी वियो धार हुयो साल है 2000 मियां ॾिनियूं सोभूं रब सतार मियां ज़ात अब्बासी कलोड़ा प्यारी या अली हैदर इज्जत वारी या को मकावन खे भी प्यारी या आयु पंचतन जे आधार मियां ॾिनियूं सोभूं रब सतार मियां ॾिनियूं सोभूं रब सतार मियां सुभान अल्लाह। ही शेर मोहम्मद अहमद अली कलोड़े जिन शाहनवाज़ जे सूर्याईअ जूं ॻाल्हियूं कयूं छो त जॾहिं बि को सूर्य इंसान बनबो आहे त ही शाइर सुघड़ ॾाहा उन ते उहे चंद सिटरूं लिखंदा आहिनि कंहिं ते ॿ अखर लिखण बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे पर हेॾी ख़ल्क़ में इहा गवाही ॾियणु त शाहनवाज़ जेकी अॻुवाणी कई त जीअं जखरे जे लाइ लतीफ़ साईं चयो छो त जखरे जो उहो किरदारु हो त जखरा जीअं शाल तुंहिंजो मदो कने मसुण जीअं तो वठी काल नालाइक नवाज़ी आहे त अॼु इन मां ॿुधण में बि आयो ऐं रईस शाहनवाज़ खान जो जेको हिकिड़ो प्यारु आहे ऐं अव्हां जी मोहबत जेकी आहे उन मां मालूम थो थिए त इहो हिकिड़ो किरदारु आहे जंहिं हिन पंहिंजे क़ौम जे लाइ एतिरो कमु कयो आहे जो हर कंहिंखे इहो आहे त शाहनवाज़ खान असां ते वॾो महिरबानी आहे हर कंहिंजी ईअं दिलि थी चवे त असांजो नौजवान ऐं तमामु बहितरीन सुघड़ अली हैदर जेको पाण